नाज़रीन, दादू पुलिस मुक़ाबलेबाज़ ख़ुस्तार वासी डोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे अशफ़ाक़ मलिक। जी अशफ़ाक़, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कच्छ वारे इलाइक़े टंडो रहीम खान में SHO टंडो रहीम खान रियाज़ हुसैन पंवर ऐं डोहारियुनि जे विच में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। SSP दादू कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासकिली जो चवणु आहे त नाकाबंदी दौरान चेकिंग लाइ बीहारण ते ॿिनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पुलिस ते फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु डोहारी जेको आहे उहो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त ॿ साथी जेके आहिनि उन जा उतां मौक़े वारे वारदात तां फरार थी विया आहिनि। हिन जो वधीक चवणु आहे त हिन गिरफ़्तार जेको डोहारी आहे उन वटां 2 मोटरसाइकिलूं ऐं हिकु पिस्टल हथु कयो वियो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त ज़ख़्मी डोहारी जेको आहे उहो ख़ुशदार जो बलोचिस्तान वासी अली अकबर पुटु रज़ा मोहम्मद तौरु उनजी सुञाणप थी आहे। खेसि इलाज लाइ जेको आहे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। SSP दादू जो चवणु आहे त हे काछे वारो इलाइक़ो आहे जितां दादू माफूर ऐं चोरी जी मोटरसाइकिल उन तरफ़ स्मगलिंग कई पियूं वञनि। पुलिस जेको आहे हुते पिकेटूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। पिकेटुनि जे दौरान हुनखां चेकिंग कई पई वई त हुननि डोहारियुनि जेको आहे पुलिस जे मथां फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु डोहारी जेको आहे उहो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। जी अशफ़ाक़, तव्हांजी महिरबानी।